दरगाह बैदिल बेकस रोढ़ी जे सजाद नशीन मियाँ एजाज़ अहमद कुरैशी सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त बैदिल बेकस जे दरगाह सिंध जे मशहूर दरगाहनि में शुमार थींदो आहे। 4 ऐं 5 रमज़ान मुबारक जे राति जो मोहम्मद मोहसिन मारूफ बेकस साईं जो उर्स मुबारक थींदो आहे। अॻु थियल छिकताण बाद दरगाह जूं चाबियूं ज़िले इंतज़ामिया जे हवाले थियल हुयूं, जंहिं लाइ असांखे सिक्योरिटी ख़ुदशनि सबबि उर्स मुबारक जी इजाज़त न मिली। असां क़बूल कयो हिन दरगाह ते असुल जहिड़ो सूफ़ियत ते आहे। सखर जे चूंडियल नुमाइंदनि बि DC सखर खे हिदायत कई त दरगाह जूं चाबियूं कंहिंखे बि न ॾिनियूं वञनि। असां रमज़ान जो चंड ॾिसंदे ई मज़ार खे मामूल हयासीं, जेके मोहम्मद हसन, उबैदुल्ला कुरैशी, अहसन कुरैशी ज़बरदस्ती ताला टोड़िया विया। असां सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध खां अपील था कयूं त मामले जो नोटिस वठी मसइले खे हल कयो वञे। ॿी सूरत में सिंध पंजाब जे सूफ़ी बुज़ुर्गनि जी दरगाह जा सजाद नशीन असां सां गॾु हूंदा ऐं सख़्तु रद्द अमल ज़ाहिर कयो वेंदो।